दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हांखे सभिनी पहिरीं पाण खे वेलकम चवंदासीं पंहिंजे यूट्यूब चैनल उदासी टीवी में। अॼु हिकु बहितरीनु ख़बर मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। सोप सीरियल पंहिंजावेरी जी नई अपडेट जेका धमाकेदार आहे। दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे जाकिर ख़ान जाबर खे ज़लील ख़्वार करण जे लाइ उन्ही खे घुराए पंहिंजे उताक ते उन्ही खे बेइज़त कंदो। ऐं दोस्तों तव्हां ॾिसो न वलू वारो कीअं खून लुड़ी वियो, जंहिंजी ॻाल्हि सांवल बि कई। सिकू खे तुंहिंजे भाउ जो क़तल कीअं लोड़े छॾियऊं, कासिम सरियाम घुमंदो थो वते, तोखे रुपयो बि न ॾिनऊं। अहिड़े हिसाब सां जेको दोस्तों हिन ड्रामे में काफ़ियूं ग़लतियूं कयूं वियूं आहिनि। उन जी का ॻाल्हि पंध बि न कई वई। कंहिं न कंहिं तरीक़े सां वलू वारो मसइलो हल करनि हा, पोइ ड्रामे खे अॻिते वधाइनि हा। हीअ हिकु वॾी ग़लती न गलताड़ आहे, गलताड़ डायरेक्टर जो गलताड़ आहे, राइटर जो बि। ऐं हिते ड्रामा सिंधी नाकाम थी वेंदा आहिनि। पाकिस्तानी उर्दू ड्रामनि में अहिड़ियूं ग़लतियूं न आहिनि हूंदियूं। बहरहाल दोस्तों हाणे 10 लाख रुंडो वठी चुप करे वेंदो। अहिड़े हिसाब सां जाबर वारा उतां त बची वेंदा, लेकिन जाकिर ख़ान इन्हनि सां घटि न कंदो, इन्हनि सां हक़ हिसाब सिधा कंदो। ऐं जाबर घणा गुनाह कया आहिनि ऐं जाबर खे सिधो करण जे लाइ हू वॾियूं कोशिशूं कंदो। वीडियो सुठी लॻे महिरबानी करे उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।